पैया ओ मुझा पुटड़ा मां अम्मा 500 तो न गाने जा मां अम्मा पिनी कुल 150 आया मां अम्मा 500 तो के कानो आने ना वो नौजवान न कुराड़ी अम्मा जे मथा उबो दियो अम्मा जे कने पैसा न दी अम्मा खबर थी तकलीफ दी दो मां अम्मा मुझी खबर थी मां निगो कुराड़ी अम्मा लुड़का हारे करे चवंदी पैया ओ मुझा पुटड़ा अम्मा कुराड़ी अम्मा के आखिरी वक्त में जो जलील कंदो पयो अम्मा कुराड़ी अम्मा के आखिरी टाइम में जो तकलीफ दी दो पयो कुराड़ी अम्मा पंहिंजे पुट सां गलाए कुराड़ी अम्मा कंबल खणी करे खट ते सुम्ही पई नौजवान ॿाहिरि आयो उन गाड़ी मां पेट्रोल कढी करे अम्मा जे मथा हारे करे अम्मा के बाहि ॾेई छॾी अथई कुराड़ी अम्मा के नौजवान 2-3 रुपयनि जे करे उन नौजवान कुराड़ी अम्मा के बाहि ॾेई छॾी कुराड़ी अम्मा के बाहि लगी ही कुराड़ी अम्मा हिकु त कमज़ोर हिकु त ॻाल्हाइण खां लाचार आवाज़ न निकिरे वो ज़ालिम अम्मा के बाहि ॾेई करे कमरे जे अंदर दरवाज़ो ॾेई करे सुम्ही पियो हेॾे कुराड़ी अम्मा सॾींदी पई आहे ओ मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजो ॾोह कहिड़ो हो 2 रुपयनि जे करे मां अम्मा के बाहि ॾींदो पियो आहे उहा बाहि कंबल मां विचड़ी विचड़ी अम्मा जे कपड़नि खे लॻी करे अम्मा जे जिस्म में बाहि वकोड़े वई आहे ओ दुनिया जा इंसानो ओ नौजवानो ही ॻाल्हि पंहिंजे दिलि जे फरईअ ते रखिजां मता अबे अम्मा के दुनिया में नाराज़ कयो थई मता अबे अम्मा जी दुनिया में बदुआ लगी वई खुदा जे ज़ा जो कसम मुझे आका फरमायो जंहिंजो अबो अम्मा दुनिया में ज़िंदा आया पोइ समझो त तव्हां जे लाइ दुआ जा दरवाज़ा बि खुलियल आहिनि जंहिंजो अबो अम्मा दुनिया मां वफ़ात करे वियो समझो त दुआ जा दरवाज़ा बंदि थी विया दुआ जा दरवाज़ा बंदि थी विया अॼु नौजवान 5 वक्त नमाज़ी हूंदो बीहंदो बि कहिड़ी सुबह ते पर हेॾे अबो अम्मा नाराज़ हूंदो